नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे सोबो देरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोबो देरो लॻ ॻोठ वज़ीर हुसैन जामोर जे रवासिन बेवा औरत मसामात सकीना ज़ाल मरहूम रुस्तम जामोर पंहिंजे पीरसन ॾेर ग़ुलाम शबीर वल्द ख़ालिद हुसैन जामोर मीडिया वारनि अॻियां एहतजाज कंदे पाण सां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ दाहींदे चयो त बाअसर सईद खान अल्लाह बख़्श लियाकत टेई पुट गुल मोहम्मद जामोर वारा असांजी ज़री ज़मीन 1 एकड़ 8 वेसा ते ज़बरदस्ती गैर क़ानूनी कब्ज़ो कयो ऐं मुंहिंजे मरहूम मुड़ुस जी ज़मीन में बीठल वण वढराए कटराए विकिणे छॾिया आहिनि। बेवा औरत मसामा सकीना दाहींदे चयो त मुंहिंजो ॾेर जो पुट लियाकत वल्द गुल मोहम्मद जामोर मूंखे धमकाए रहियो आहे त मूंसां शादी न करण जी सूरत में मुंहिंजे खीर प्याक मासूम पुट खे क़त्ल करण जूं बि धमकियूं ॾिनियूं आहिनि। मां बेवा औरत सोबो देरो पुलिस ॾांहुं पिणु वई हुई ऐं SSP खैरपुर खां दरख़्वास्त सोबो देरो थाणे लाइ नोट हणाए आई आहियां। बेवा औरत चयो त मां असल जेकमाबाद जी रवासण आहियां ऐं बरोच कबीले सां तालुक। मां पंहिंजी ज़िंदगी मासूम पुट लाइ वाक़ुफ़ कई आहे, पर ज़ालिम समाज जा फ़र्द मूंखे जीअण न पिया ॾियनि ऐं मूंखे ज़दकोब करण लाइ मुंहिंजे मरहूम मुड़ुस जी ज़मीन ते कब्ज़ो करे वण वढराया आहिनि ऐं ज़मीन बि आबाद करण नथा ॾियनि। मां कर्ज़ 2 लख खणी पंहिंजो ऐं मासूम पुट जो पेट पालियो आहे ऐं गुज़र सफ़र कयो आहे। बेवा औरत चयो जवाबदार PP जा मेंबर आहिनि, हिननि जा वॾनि माण्हुनि सां तालुक आहिनि, मूंसां पंहिंजे ॾाढ ते ज़ुल्म कनि पिया। बेवा औरत चयो त अल्लाह खां सवाइ को बि सहारो न आहे, गुरबत वारी ज़िंदगी जे करे फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियां। हिननि IG सिंध ऐं SSP खैरपुर SHO सोबो देरो ऐं इंसानी हक़ूक़ जे तंज़ीम खे अपील करियां थी त मूं बेवा ऐं मुंहिंजे खीर प्याक मासूम बचड़े जी ज़िंदगी बचाए ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियारियो वञे। ज़ुल्म असां ॾाढा ना हक़ आहे ज़ुल्म 3 साल आहे सॼो जेको आहे मिसकिन सां माना ॾाढो कयूं वेठा आहिनि। PP वारनि जो मेंबर बि आहे, हुननि जो हथु अथसि माना PP वारा हाणे साईं हाणे जीअं इहे कुल ई वॾा कामोर आहिनि। हुननि जो सईद खान लियाकत ऐं अल्लाह बख़्श 3 साल असांजी ज़मीन ईअं पियो आहे कब्ज़ो करे वेठा आहिनि। मुंहिंजा मुड़ुस जा भाटिया लियाकत सईद खान अलाबक मुंहिंजी मुड़ुस वियो हाणे गुज़ारे। मां रन ज़ाल आहियां, मुंहिंजो नंढड़ो बच्चो आहे। मां हाणे बच्चो काॾों पालींदसि। मां हे 3 साल त मां कर्ज़ वठी 2 लख मुंहिंजा थी विया आहिनि। मां इहो काॾों भरे ॾींदुमि। मुंहिंजो जीअं तीअं कयो, तव्हां अदालत कयो। घर मुंहिंजो ॾिसो ग़रीबाणो, मां ईअं थी वेठो आहियां। मारण जे लाइ बि फिरनि था फैर खणी राति जी मुंहिंजे बच्चे मारण जे लाइ त हिन खे मारियो असां ज़मीन कब्ज़ो करे माई माइटनि ॾे भॼी वेंदो। मां भॼी कोन वेंदुमि। मां पंहिंजे घर में वेठी आहियां, मां पंहिंजे घर फिटी कोन कंदुमि। 2 चकर कुहाड़ियूं खणी मां ॾे आई मारण जे लाइ। ॿाहिरनि इहो मोटाए 2 खणी चए माई खून कंदे खून असांजे कंध में पवंदो, मोटी हल। वरी 3 चकर वरी मारण जे आई आहे, वरी इहा आई ॿाहिरनि हिन खे मोटाए वियो आहे। गारियूं ॾिए थी, हिक खे चए थी माण्हुनि खे त माई मूंसां निकाह करे वेही रहे त पोइ ज़मीन ॾींदोमांसि, ईअं कोन ॾींदोमांसि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ Facebook पेज, YouTube पेज ऐं अवामी